गोली किए लगी पुत्र तो साथ भाई ठीक है पुत्र तो आराम कर जेका तुझी मर्जी मुर्शिद तोखे पंहिंजे मक़सद में कामयाब करे ये छा है ये कपड़ा पा वो भली वन मुझे नालो गुलाम हैदर है तू जंग में छा पियो करी यहाँ तो मुख्य खबर ना है तोखे खबर ना है ना तर सच कौन ॿुधाईंदो हिनखे वठी था हलूं सरदार वटि ये क्या वठी आयो सरदार असा के लगे तो दी पुलिस वारो है बता तो क्या ना इते छा चला आयो सरदार मुझे नालो गुलाम हैदर है अया वडेरन जे जुल्म जो शिकार है जुल्म जो शिकार
वाकई गुलाम हैदर तो सा जुल्म थियो आहे पर तो ख़बर आहे न असां तो सा गॾु आहियूं। हाँ गुलाम हैदर, हाणे तुंहिंजा दुश्मन असांजा बि दुश्मन आहिनि। उन्हनि ज़ालिमनि खां तुंहिंजो पलाद ज़रूरु वठंदासीं। बावल बाह बाह जंहिंखे वठंदो आहे साड़े रख कंदो आहे। त पोइ तो कानून जो दर छो न खड़कायो? उन कानून जो सहारो वठां जेको वॾेरनि जो गुलाम आहे। ऐं जॾहिं हलण जहिड़ो थियुसि त मूंखे ख़बर पई त मूं ते 3 खूननि जो इल्ज़ाम हुयो। आऊं तुंहिंजे केस जी जांच पाण कंदुसि ऐं तोखे इंसाफ़ ज़रूरु ॾियारींदुसि। भाऊ एरिया जो तुंहिंजो नालो छा आहे? कालू कूड़ ॻाल्हाए त काफ़र थी मरे। मां केरु बुझां, तूं केरु आहीं? कालू, मां हिन हद जो DSP आहियां। अच्छा, DSP? DSP? घबरा न बाबा, मूंखे गुलाम हैदर जे बारे